नाज़रीन, एक महीने का वठी मुसलसल हैदराबाद में बरसात पवण जे करे जेके हैदराबाद के आसपास में जेके जगहूं आहिनि उस बिल्कुल पानी हेठि अची विया आहिनि। तो उन्हनि जा जेके बोर्ड मुतासिरी आहिनि उहे हिते रोड ते अची पहुता आहिनि। रोड ते पंहिंजी महिनत पाण हिननि टेंट हणी करे वेठा आहिनि। अचो त हिननि सां ॻाल्हायूं त हिननि जो इहो छा चवणु आहे बरसात जे बारे में ऐं जेका बोर्ड आई आहे हिननि जे घरनि में, त उन्हनि जे बारे में हिननि जो छा चवणु आहे। बाबा असां टपड़ ॿुॾी विया आहिनि, का शइ बि कोन्हे। रोड ते वेठा आहियूं, बचा वठियो माना बेबस थियो वेठा आहियूं। ऐं असांखे का शइ बि न मिली आहे, न तंबू मिलिया आहिनि, न रोज़ी मिली आहे। असांखे वेठा आहियूं, ॾींदा त महिरबानी, न ॾींदा त तव्हांजी महिरबानी। साईं असां हुकूमत खे इहो ई चवंदा आहियूं त असांखे हीउ पाणी असांखे कढाए ॾियनि त असांखे वेहण में सहुला थियूं। हाणे असांखे ज़कात ख़ैरात अञा कान मिली आहे, ठीकु आहे। हाणे इहा ॻाल्हि आहे, असांजो पाणी कढी ॾियनि त असां वेहण में सहुला थियूं। असांजी हालत तंग लॻी पई आहे, अहिड़े हंधि की जॻह न आहे, असीं किथे वियूं। हिते वरी असांजा पाण में फोड़ी करे उहो पाणी कढंदा आहिनि। भाई हाणे फोड़ी ग़रीब माण्हू किथां कढियूं असीं, ॿुधनि का शइ न मिली आहे। असांजे गवर्नमेंट खे अपील आहे त वधि में वधि महिरबानी करे त असां सां का सहकार कयो वञे जीअं त असीं पंहिंजे भुंगनि में आबाद थियूं। ॿियो हाणे रोज़ी रिज़क़ त अलाह जे हथ में, बाक़ी तकलीफ़ गेस्ट्रो जी बीमारी थी वई आहे ऐं बुखार जाम पिया हलनि ऐं माण्हू वधि में वधि परेशान आहिनि। मारी कोन्हे, तंबू कोन्हे, केॾांहुं वञनि ग़रीब माण्हू। तंहिंजे करे गवर्नमेंट खे अपील था करियूं त महिरबानी करे असां सां को सहकार कयो, तंबू न वञनि, मारियूं न वञनि ऐं ॿार नंढड़ा बीमार आहिनि, उन लाइ का टीम अचे जो इलाजु करे। ऐं हिकिड़ो ॿार त ईअं फौत बि थी चुका आहिनि। इहा अपील आहे असांजी गवर्नमेंट खे त महिरबानी करे असां सां सहकार करे। हा साईं, इहे बोर्ड असांजा घरनि ग़रीबनि जा बचा बीठा आहिनि, पाणी मज़ा असां कढिया आहिनि। ऐं असांजा टपड़ जेके आहिनि सो कुझु कढिया तो कुझु अंदरि पिया आहिनि। हाणे ॿाहिरि रोड ते वेठा आहियूं, न असां खाधो न खुराक न का शइ कोन्हे। ऐं जेके वॾा माण्हू हुन लाइन किरोसिन पिजोरनि में चढ़ियो वञनि पिया, वॾियुनि गाॾियुनि में रखी ॾिसंदा वञनि पिया त हिननि ग़रीबनि सां कहिड़ो ज़ुल्म आहे, केरु बि असांखां पुछे नथो। बाक़ी ख़ुदा कारण को चंद माण्हू अचे थो जेको को चांवर बिरयानी असांखे ॾेई वञे थो, उहा उनजी महिरबानी अलाह उनखे ख़ुशि रखे। हिते बाबा असांखे हिते ॾह ॾींहं थी विया आहिनि। हिते ॿार हू घर असांजा विया आहिनि ॿुॾी ऐं हुते पाणी पइजी वियो, तेल खां मथे पाणी आहे। घर टपड़ टाड़ी रुली विया, को टली विया, को कीअं। हाणे असां हिते वेठा आहियूं, हिते रोडनि ते बच्चा ॿार नंढा वॾा हिकिड़ा बीमार, को कीअं नंढा, सभु परेशान। बसि हाणे हुकूमत खे अर्ज़ु आहे त असांजो को न को भला ॿियो हुजे न त असांखे पाणी न घरनि मां कढायो वञे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त असां ॾिसो असांजी सॼी ॿनियूं ताईं फुटियूं, सॼो आबाद तबाह थी वियो, सॼो फुटियूं पाणी बीठो आहे। अञा ताईं का इमदाद न मिली आहे, न को जाम खान जे तरफ़ां न को तरफ़ां असांजी तरफ़ां। इहे असांजा सॼा ॿार बचा साम्हूं सॼो असांजी ॾिसो रोड ते वेठा आहिनि, का इमदाद कान्हे, बिल्कुलु असांजी तबाह थी वियो, बर्बाद थी वियो। केरु पुछण वारो हिते न आहे। असांजी महिरबानी कंदा असां छोरनि जा माना जाम खान छोर जा माना वोटर आहियूं, असां हिनखे वोट ॾींदा आहियूं। हीअ ज़मीन जेको आहे असांजी मीर नादर ख़ान मंगसी जी आहे, माना ॿनी आहे ऐं हिन हारी आहियां। हीअ ॾिसो असांजी बिल्कुलु फुटी तबाह थी वई, का इमदाद कान्हे, असांजी का बि शइ न आहे। यकीन करियो असांजी बिल्कुलु असां रोड ते अची विया आहियूं। हीअ असांजा घर ॾिसो साईं, ऐं असांजे घर बच्चा असांजा ॿुॾनि पिया, ॾिसो असांजा झूपड़ा तरनि पिया। चवां थो त असांजे ॿिन्ही पासे ज़मीन आहिनि, हू ज़मीन आहे असांजी ऐं हीअ ज़मीन असां हारपो कंदा आहियूं। तक़रीबन असांजो जेको असां पाणी हिते ख़र्चु कंदा आहियूं, कोई मीर साहिब खां वठंदा आहियूं, तक़रीबन ख़र्चु न थींदो 5-7 लख खां असांजो ख़र्चु वधीक हूंदो। ऐं वाक़ई तबाह बर्बाद थी वई। असांजी हेल्प कई वञे, महिरबानी करे। असांखे ख़र्चु न खपे साईं, असांखे एतिरो हुजे असांजे ॿार बच्चनि खे सहूलियत ॾिनी वञे। रोड ते वेठा आहियूं, रोड ते अची आहियूं बसि। जीत नाज़रीन, तव्हां हिननि बोर्ड मुतासिर जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त हिननि जो इहो चवणो आहे त असांखे हिते रुॻी जेके हैदराबाद जा मोज़िज़ शख़्स आहिनि उहे ॾींहं राति सिर्फ़ु असांखे चांवर ॾियो वेठा आहिनि। बिल्कुलु असांखे चांवर मिलंदा, पर हुकूमत जे तरफ़ां असांखे का बि इमदाद अञा ताईं कान मिली आहे। हुकूमत जे तरफ़ां असांखे का बि टेंट कोन मिली आहे। हुकूमत जे तरफ़ां असांखे का बि राशन कोन मिली आहे। जॾहिं बि हिननि ऑफिसनि सां ॻाल्हायूं था त उहे चवंदा त तव्हां कूड़ था ॻाल्हायो, तव्हांजा घर ॿुॾल कोन्हनि। पर असां उन्हनि खे चऊं था त अचो हिननि जी हालत ॾिसो त हिननि जी कहिड़ी हालत लॻी पई आहे। सोच टीवी जे ज़रिए अव्हांखे अपील थो कयां त ख़ुदा रा जेके बि वस वारा आहिनि, जेके बि मालदार आहिनि, उहे अचनि हिननि ग़रीबनि जी मदद कनि। कैमरामैन मंसूर जमाली सां गॾु महबूब जमाली, सोच टीवी, हैदराबाद।